अल्लाह मजा दिल पर छाई हुआ अज दिल नु ठाड़े छड़ जाए गर्मी दी भी पूरी शिद्दत पर गर्मी दूर थी वने अल्लाह अल्लाह वाह साईं मुझा वाह सलात शरीफ दुनिया मोहब्बत से बेरोबरी मोहब्बत से अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहु यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिर व फरिहू बिल हयातिद दुनिया वमल हयातुद दुनिया फिल आखिरति इल्ला मताअ सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो शिद्दत की गर्मी में तमा मोहब्बत मां विखूं खणी इन महफिल में हाजिर थियायो। अल्लाह करीम तवां के कदम कदम जो घड़ी घड़ी जो लम्हे लम्हे जो अजर अता फरमाइंदो। रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एक हदीस आ साईं फरमायो त अल्लाह दे रस्ते में मनिख्तबर कदमाह रस्ते जी मिट्टी में धूड़ में जंहिंजा पैर मिट्टी हाणा थिया उन्हें बदन ता दोज़ख जी बाहि माफ़। बी रिवायत में आ अल्लाह जे रस्ते में जे बदन मां पघर निकतो पघर में जेको बदन पुसी पियो इन्हें बदन ता दोज़ख जी बाहि माफ़। अज जे पघर में धूड़ पेरन के लगे बदन ते मिट्टी लगे तो घबरायो न। इहो पघर भी असांजे गुनाहन जो कफारो थींदो दोज़ख खां छुटकारो थींदो। गर्मी में दिमाग खुलंदो आ। तवज्जो सां
दिल के हाजिर करे गौर ऐं फिक्र सां मुझी गाल बुधो अल्लाह कंदोश असां सभिनी के मदीने वारे जो दीदार अज जी मजलिस जो उन्वान है जिंदगी ऐं बंदगी अञा दिल खोले चओ रब कंदो सदाई सुखिया हूंदो जिंदगी ऐं बंदगी जिंदगी जो मकसद रब जी बंदगी आ जिंदगी बा बंदगी खुर्सिंदगी जिंदगी बेबंदगी शर्मिंदगी वह जिंदगी जेका अल्लाह जे बंदगी में गुजरे रब जी फरमा फरदारी में गुजरे मदीने वाले साईं जे गुलामी में जा जिंदगी गुजरे या खुर्सिंदगी या खुशी वारी राहत वारी सुकून वारी हिते बाबा हुते बाबा ही जिंदगी बंदगी में गुजरी न तो हिते भी रहायूं रसो हुते भी गलियूं हो तके सोने लजपाल फिटाई फरमायो तन जैसल मीरियान के जस जेके लिल्ला है कारण लंडियूं लाला युन जो लतीफ चे कान लगंदन कस हिते भी रहायूं रस हुते भी गलियूं हो तके हिते भी रहायूं रस चो हुते हिते भी रहायूं रस हुते हुते भी गडियूं हो तके असल जिंदगी यह है जेका मालिक जे बंदगी में गुजरे रब जे फरमा फरदारी में गुजरे या जिंदगी सच्चाई आ बंदगी ना है तो जिंदगी अजाई आ जे जी जिंदगी बंदगी में गुजरे इन्हें जी जिंदगी नेमता नजाता पर जंहिंजी जिंदगी बंदगी का बाहर गुजरे अल्लाह जी बंदगी का बाहर जिंदगी थी वने तो इया जिंदगी हिते भी जिल्लत आखिरत जी भी रुसवाई ऐं अज़ाब आ मुझा दोस्तों बिनी जहानन जी सोभ उन्हें जे लाजे पंहिंजी जिंदगी मालिक जे बंदगी में गुजारी सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी की हदीस तांगे ॿुधाईंदो जी अञा जोश न आयो आहे इमाम हाकिम पंजे मुस्तदरक में रिवायत आंदी आ हजरत मक़िल बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मुझे नबी फरमायो तो मुखे मुझे अल्लाह फरमायो मुझे रब फरमायो तो मुझा महबूब मुझो ही न्यापो मुझो ही पैगाम मुझे बानन के बुधाए हुक्म रब जो पैगाम पहुंचाइण वारो मदीने वारो साईं ऐं बुधण वारा ही आशिकाने सुभान अल्लाह साईं फरमाइन था मुझे रब फरमायो त हबीब पंजे गुलामन के पंजे उम्मत के मु रब जो पैगाम पहुंचा हाने उन्हें पैगाम में अल्लाह खुद पंजे बानन सा मुखातिब रब जो फरमाई अब्ना आदम ए आदम जा पुत्र कहाँ केंजा पुत्र आयो गलायो अड़े केंजा पुत्र आयो तवां जे आदम जा पुत्र आयो
त तव्हां सां अल्लाह जो खिताब आ पहुचाइण वारो मदीने वारो मीर यब्न आदम तफर्रक लिइबादती ए आदम जा पुत्र मुझी इबादत जेला मुझी बंदगी जेला बांदो थी वञो बराबर तो के दुनिया जा धंधा दुनिया जा कम साल बार अयाल माल धन दुकान बनी कारोबार नौकरियों बराबर तो के दुनिया जो मशगूलियों खोड़ है पर तफर्रग कुछ फरागत कड कुछ टाइम कड मु रब जी इबादत जे लाल इबादती मुझी बंदगी जेला मुझी फरमा बरदारी जेला मुझे चे मंजन जेला कुछ टाइम कड पुत्र मुझे ध्यान कयो वक्त सरमायो आ वक्त दौलत आ वक्त मूड़िया पुत्र जेकर मां को कारोबार करण चाहिया पनी बारो कया या को धंधो व्यापार कया पैसो हुंदो त कम कंदुस न हां यार हां जी दुकान खोलिया 5 लाख हुंदा तो दुकान खोलींदुस न भला पनी कया तब हर खपे जोड़ो खपे ट्रैक्टर खपे पिचू खपे धान खपे सरमायो हुंदो न पैसो खपे तडे मां को कारोबार करे सगा तो जिए पैसो दुनिया जेला सरमायो आ फकीरो भाईरो मुड़े तवज्जो कयो तवा जो वक्त वडो सरमायो आ तवा जो वक्त वडी दौलत आ तवा जो वक्त वडी कीमती शय आ पांजो वक्त दुनिया में लगाईंदो दुनिया कमाईंदो पांजो वक्त आखिरत में लगाईंदो आखिरत कमाईंदो पांजो वक्त पैसे कमाइण जे ला लगाईंदो पैसो कमाईंदो पांजो वक्त जन्नत कमाइण जे ला लगाईंदो त जन्नत माणींदो सुभान अल्लाह वक्त खे हज़रत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाया त वक्त हिकड़ी तिखी तलवार तेज तलवार इन्हें के तव्हां काटियो न त तव्हां के कटियूं हलियो वक्त के तव्हां काटियो वक्त के तव्हां गुजारियो वक्त के तव्हां इस्तेमाल कयो सुमी पोदे वक्त गुजरी वेंदो निंड में रात ॾींहं गुजरी वेंदा होटल में कचहरी में दुनिया जे यारन सां कचहरियुनि में वक्त गुजरी वेंदा पर जे इहो वक्त कढी दिल पर आबाद जी मजलिस में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदको ने सोना सदको इहो वक्त आ सजायो वक्त आ जेको निंड में वियो ग़िफ़लत में वियो इहो अजायो आ हीज वक्त सजायो आ करायो सुभान अल्लाह वक्त भाईरो मां वरी भी तव्हां के गुजारिश तो कया त वक्त तव्हां वट वडी दौलत आ वक्त तव्हां वट वडी मिल्कियत आ इन वक्त के जेकॾहिं तव्हां सही इस्तेमाल कंदो त दुनिया भी कमाईंदो आखिरत भी कमाईंदो पर जे वक्त विञाए वेठो न दुनिया मिलंदव न आखिरत मिलंदव वक्त के सही इस्तेमाल करण जी अटकल जंहिंखे मिली वई इहो कामयाब थी वियो जेकॾहिं तव्हां वक्त के न इस्तेमाल कंदो त वक्त तव्हां खे इस्तेमाल कयो हलियो वेंदो वक्त गुज़री वेंदो अंग्रेजी में हिकिड़ो पाक हो त टाइम एंड टाइड वेट फॉर नो वन वक्त ऐं वीर कंहिंजो इंतज़ार न कंदा आहिनि
टाइम एंड टाइड वेट फॉर नो वन वक्त ऐं वीर कंहिंजो इंतजार न कंदा आहिनि समुंड जी वीर चढ़ंदी आहे न इंतजार न कंदी त को बुॾे थो को बचे थो का ॿेड़ी बुॾे थी का लुॾे थी भई वीर कंहिंजो इंतजार न कंदी आहे वक्त बि कंहिंजो इंतजार न कंदो आहे मुंहिंजा दोस्तो छंछर वियो त आचर ईंदो आचर रुकबो न पंहिंजो पूरो टाइम करे वरी सूमर ॾे तव्हांखे धिके छॾींदो सूमर तव्हांखे अंगारे ॾे उछलाईंदो अंगारो अल्पा में मोकिले छॾींदो अल्पा ख़मीस ॾे उछलाए छॾींदी इन तरह सां अहिड़ी अल्पा ईंदी जेका तव्हांखे मौत जे हवाले कंदी अहिड़ो जुम्मो अहिड़ो छंछर ईंदो जेको तव्हांखे क़ब्र जे हवाले करे छॾींदो इहो छंछर आचर कंहिंजो इंतज़ार न कंदो मिठा इहो छंछर जेको मिली न अॼु जेको आचर मिली न इनखे तूं इस्तेमाल कर त तूं कामयाब आहीं जे वक्त के तो सही इस्तेमाल कयो तो तू कामयाबी जे वक्त के विञाए छॾी त पोइ ॿिए खे मयार न ॾिजाए तूं पंहिंजे सिर जो पाण दुश्मन आहीं पुट सम्झो था न वक्त ऐं हिम्मत हिकिड़ो वक्त ॿियो हिम्मत वक्त हुजे ऐं माण्हू में हिम्मत हुजे ॿ ॼणा रस्ते ते सुता पिया टांके वारो आयो बाबा रस्तो छॾियो हटो परते हिकिड़े जे सुस्ता कोन उथंदो बाक़ी मूंखे टंग खां गीले हटाई जा अल्लाह अहिड़ा मुड़स माण्हू समझो था न ये बेहिम्मत साल जा बि पादर खाईंदा अल्लाह बेहिम्मत माण्हू ॿियनि जा मोहताज हूंदा ज़िल्लत में ज़िंदगी गुज़ारींदा पर तो में हिम्मत हिकिड़ो अहिड़ो जज़्बो आहे जे हिम्मत जो संदरो ॿधी उथी न तूं हीणो नाही तूं कमज़ोर नाही तूं डूंगर डाहे थो सघी तूं चपल छोड़े थो सघी तूं पाण पुरसा करे थो सघी तूं में हिम्मत सुभान अल्लाह सदको ने सोना आया जे करमी जोई त मुड़स माण्हू थी हिम्मत भरियो थी ॾेखार सुभान अल्लाह जे हिम्मत न थी त हेॾे मुड़े न ईंदो कर अल्लाह मूंखे अहिड़ा सुस्त ऐं भारी मुरीद न खपनि मूंखे हिम्मत भरिया मुरीद खपनि सुभान अल्लाह सुतो पियो आहे ज़ाल जा बि भुजा खाईंदो त उथी निभागा वञी कमाए अचे अल्लाह हां ज़ाल बि कोन भाईंदसि बेहिम्मत माण्हू ज़िल्लत में ख्वारी में रुसवाई में हूंदो पर हिम्मत भरियो जवान पंहिंजो बार त खणंदो पर राजन जा बार खणंदो ऐं बेहिम्मत माण्हू पंहिंजो बार ॿियनि जे मथां छा थींदो हिम्मत वारा या बेहिम्मत सुस्त या चुस्त सुस्त या चुस्त जेके सुस्त थींदो उहे मथे हथ खणो हिकिड़ो त आहे हा जेके चुस्त थींदो मथो हथ मथे ख़ुदा ख़ुशि कंदो अलाह कंदो शादाबाद हूंदो रब तो फरमाए त यब्न आदम ए आदम जा पुट अल्लाह सभी तो रब पुकारे तो यब्न आदम ओ आदम जा पुट त फरग li इबादती मुझे इबादत जे लाए वक्त कढ मुझे बंदगी जेरा फारग थी निंड छड इफलत छड सुस्ती छड दुनिया जो कम भली वक्त सिर कर पर कुछ मुझे ला जे तो पंजो वक्त मुखे दिनो न तो मां तो के उन जो सिलो दीदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह वक्त जिथे भी लगाए वो जो नफो मिलंदो ना जे तो मुझे ला वक्त कढियो आ ना उन जो सिलो दीदो था केड़ो अमलो कल्बक खिना तुझे दिल के शाहूकारी सा भरे छरे सुभान अल्लाह
शाहूकार के जो मोहताज न थींदे के जे के हाथ ठिको न कंदे मुस्तगनी बनाईंदो माए तुझे सीने के शाहूकारी से भरे छदींदुसि कुशादगी बरकत रहमत व अमलो यदक रिज़्क़ा तुझे हथ के रोज़ी सा भरे छदींदुसि तुझे हथ के रोज़ी सा हाणे तू मूंसां हिकिड़ो ॾींहुं गॾिजी हल त ॾिस त घणा माण्हू था मूंखां दुआ घुराइनि फोन ते रूबरू घणा था चवनि साईं रोज़ी कोन्हे साईं रोज़ी कोन्हे साईं वारो कयो दुआ गुरू साईं को वज़ीफ़ो ॾसियो साईं को तावीज़ ॾियो त मुंहिंजी रोज़ी में बरकत पवे रोज़ी जो वज़ीफ़ो तोखे अलाह पाण ॾिनो आहे रोज़ी वधाइण जो ज़रियो रब तोखे पाण ॿुधायो आहे तवजो आहे न रब फरमाए तो तू मुखे वक्त दे मुझी इबादत जेला फारग थी मुझी बंदगी कर तुझे सीने के शाहूकारी सा भरे छदींदुसि सुभान अल्लाह व अमलो यदक रिज़्क़ा तुझे हथ के रोज़ी सा भरे छदींदुसि पैसो रोज़ी आ माल दौलत खीर पुत्र या रोज़ी आ रब फरमाए थो तू मुझी इबादत मुझी बंदगी कर तुझे दुनिया जे जरूरतुन जो मां अल्लाह पाण रस्तो खोले बाबा साईं जन क़िबला मुर्शिद करीम फरमाइंदा तो फकीरो तवा के मु फकीरी न सेखारी आ तवा के अमीरी सेखारी ई तवंगरी तो तवा के सेखारिया दुनिया द ड्रव थींदव फकीर सच्चा हुजे दुनिया जा ड्रव आखिरत जा ड्रव मुझो सच्चो फकीर हिकड़ो मुख बुधायो जो मोहताज हुजे या वेलो वेठो हुजे तो उन जो माथो जिम्मो खणा खुदा जो कसम मुझे जमायत जा एड़ा मानू बाहने जेके कुल्हन ते बोरियूं खणी हमालू कंदा जो करोड़पति है लखपति न करोड़पति है हाँ यार हाँ मारूगे तवा के आखिरत जी जन्नत जूं ॻाल्हियूं नथो ॿुधायां तव्हांजी दुनिया संवारण जो रस्तो थो ॿुधायां दुनिया न संवार जी आखिरत में कहिड़ो रूह कढंदो अमला यदक रिज़्क़ा हथ रिज़्क़ सां भरियल हूंदो त निमाज़ ते रूह कढंदो शब जो अकदे नमाज पर बंदम चिकुरद बामदाद फरजंदम जदो रात जो अल्लाह अकबर की नमाज पढ़ा तो दिल में आवाज सोचे सुभाणे पुटन के छा खाराइंदे अटो कोने घर में मानी कोने दिल ये थी पुकारे पर जे अल्लाह के दिल जान सा याद कंदे न फकीरी वारो सच्चो रस्तो वठंदे न आखिरत में तुंजी आ दुनिया में तुंजी दिल मुस्तगनी थी तवंगरी बदिलस्त न बमाल बुजुर्गी बअक्लस्त न बसाल बुजुर्गी अकुल साहे वडमान पाई अकुल साहे उम्र साहे तवंगरी दिल साहे माल साहे दिल गनी आते ने जड़ो शाहूकार जब जो फरमाए तू मुझी इबादत जेला वांदो थी तुझी दिल भी शाहूकार कंदस तुझा हथ भी रोज़ी सब भरे पुत्र गाल समझ में आया या न कुदसी हदीस रब जो फरमान मुके शेर पढ़ पींदा न मां पाण शायर आया पर मां ताके शेर न तो बुधाया मुझे रसूल जी हदीस मुझे रब जो फरमान तो बुधो वरी अॻिते रब तो फरमाए अपना आदम ला तबाअद मिन्नी वो आदम जा पुट मुखां परे न थी जाए
लफ्ज़ त ॿुधो न मुंहिंजे रब जा सुभान अल्लाह यब्न आदम ला तबाअद मिन्नी ओ आदम जा पुट मुख परे न थी जा रब चलो वो ॾींहुं नाणे जो असां पंहिंजे रब खां परे थी पंहिंजे रब जी बंदगी खां परे हटी वञूं रब जे दर खां परे थी वञूं अल्लाह शल ज़िंदगी में वो ॾींहुं न ॾेखार ज़िंदगी उहा आहे जेका पंहिंजे रब जे दर जे क़रीब घर जे क़रीब अल्लाह जे कुर्ब जे साये में हुजे आमीन यब्ना आदम ला तबाअद मिन्नी ओ आदम जा पुट मुख परे न थी जा जे तू मुख परे थी वे न हम लो कल्बक फकरा तुझे दिल के मुहताजी मिस्कीनी गुर्बत सा दिल भरी छॾींदो सा दिल परेशानी सा भरी छॾींदो सा व अमला यदक शुगला तुझा हथ कमन सा मशगूल करे छॾींदुसि सॼो ॾींहुं कमु सॼो ॾींहुं धंधो सॼो ॾींहुं लोड़ींदे सॼो ॾींहुं महिनत कंदे पर पूरी न पवंदई दिल परेशान रब जे करीब थियण रब जी बंदगी करण में दिल गनी हथ रोज़ी सा माल सा भरियल रब खां परे थी वियो दिल परेशान ऐं हथ सॼो ॾींहुं कम में लोड़ींदो लोचींदो हिकिड़ो माण्हू चएसि असां कमाइण वारा 5 ॼणा आहियूं 5 ई कमायूं था पूरी न आहे लख रुपया था कमायूं पैसा घर में हाणे रखूं था ख़बर न आहे पैसा काॾे हलिया था जो नमाज पढ़ंदा आहियो नमाज कोन पढ़ंदा आहियो जो तुंहिंजो घर मस्जिद के वेझे में वेझो घर तुंहिंजो तो अल्लाह जे घर के छॾियो आहे भली सॼो ॾींहुं तूं कम कर अमला यदक शुगला तुंहिंजे हथनि खे कमनि सां भरे छॾींदुसि सॼो ॾींहुं लोड़ींदे हर वही कारोबार करी वापार करी दुकानदारियूं करी पर पूरी न पवंदी गाल समझ में अचेव थी हाँ ये आसमानी कानून बुधो था रब जो खालिक मालिक जो कानून बुधो था बस हाँ रस्तो केड़ो वठंदो फैसलो तव्हां के करणो आहे तव्हां जो फैसलो तव्हां के करणो आहे मुझो फैसलो मुखे करणो आहे हर इंसान के रब पंहिंजे जिंदगी जो मुख्तार बनायो आहे खड में किरी तुझी मर्जी आ बाग में वनी तुझी मर्जी आ गुल गुलन जो बागीचो भी साम्हूं आ हेडो बाह भड़कंदड़ जी खड बाह सा भरियल उहा बाह हाणे तुझी मर्जी आ त बाह सा भरियल खड में वनी किरी या गुल गुलाब बागीचे में वनी पंहिंजे राहत काॾे वेंदा केड़ी वाट वठंदो जी सल्लल्लाहु अलैहि या बसाचो सल्लल्लाहु अलैहि या ओ पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब हिक हो तसंदी रख तांग तलब पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब हिक हो सुभान अल्लाह आया रहा सदको ने सुना समझानी था अल्लाह कीअं तो मेहरबानी जा दर खोले चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि वल्लाहु यदू इला दारिस्सलाम व यहदी मन यशा इला सिरातिन मुस्तकीम। अल्लाह तमा के सभी तो सलामती हमारे घर दी रब सभी अल्लाह सभी सुभान अल्लाह। मुर्शिद जो सॾु मिलियो आहे त ॿाहिरि आयो न दिल भर साईं दा अॻे भेरे बि ज़ियारत कोन थी आहे त हलो मुर्शिद जे सॾु ते आया आहियो। वॾेरे जो सॾु मिले त बि वेंदव न, बिरादरी जो सॾु मिले त बि वेंदव न। ऐं कुरान जो फरमायो वल्लाहु यदू इला दारिस्सलाम, अल्लाह तव्हां खे सलामती वारे घर जन्नत ॾे सॾे थो। ओ बाना हलिया ओ बाना हलिया ओ बाना हलिया। रब जे सॾ ते वेंदव या न वेंदव? कहिड़ा कहिड़ा रब जे सॾ ते वेंदव? वेंदव? सुभान अल्लाह। इमाम अहमद, इमाम इब्न हिब्बान, इमाम हाकिम, टिनी मुहद्दिसन रिवायत आंदी हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां। सोने हबीब फरमाया था मा तलअत शम्सुन क़त इल्ला बुइज़ बिजंबतिहा मलकान। कटे में सिज न भरंदो आहे पर सिज जे पासे में ॿ मलाइक बीहंदा आहिनि। जेॾी महिल सिज उभरंदो आहे न अल्लाह ॿिनि मलाइकनि खे मोकिलींदो आहे, हिकिड़ो सिज जे हेॾो ॿियो हेॾो। ॿ मलाइक बीहंदा आहिनि। जेॾी महिल सिज उभरंदो आहे ओॾी महिल इहे मलाइक रड़ कंदा आहिनि युसम्मियान अहलल अर्द इल्ला सकलैन। उन्हनि जे आवाज़नि खे जिन्ननि ऐं इंसाननि खां सवाइ ॿी पूरी मखलूक ॿुधंदी। जिन इंसाननि सां ॿुधनि बाक़ी ॿी सारी मखलूक उहे छा चवंदा आहिनि? अलाह मोकिलींदो अथनि त वञी ऐलान कयो या अय्युहन नास हलुम्मू इला रब्बिकुम। ए इंसानो अचो पंहिंजे रब ॾे, इंसानो उथो पंहिंजे रब ॾे, इंसानो अचो पंहिंजे रब जी बंदगी ॾे। रोज़ सॾु थी वियो, रोज़ पुकार थींदी अचो। हाय 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 रब जो सॾु थो मिले अचो। हलुम्मू इला रब्बिकुम, अचो पंहिंजे परवरदिगार ॾे, अचो पंहिंजे पालनहार ॾे। फइन्नमा क़ल्ल व कफ़ा ख़ैरुम मिम्मा कसुर व अलहा। दुनिया जो मामलो थोरो हुजे जेको ज़रूरतुनि जो पूराओ करे इहो बि भलो अथव। उन खां जेको घणो कयो ऐं परेशान गुज़ारियो, घणे जे पुठियां डुको परेशान गुज़ारियो, उन खां उहो थोरो जंहिंमें ज़रूरतुनि जो पूराओ थी वञे बाक़ी वांदकाई जो टाइम करे पंहिंजे रब जी बंदगी रही करे। यो सुबह जो पड़ो फिरंदो आहे, वरी जेॾी महिल शाम थींदी आहे सिज लहंदो आहे न वला गरबत शम्सुन क़त इल्ला व बुइज़ बिजंबतिहा मलकान युनादियान। जेॾी महिल सिज ओलह लहंदो आहे ओॾी महिल अल्लाह ताला ॿ मलाइक मोकिलींदो आहे जेके रड़ करे ऐलान कंदा आहिनि इंसाननि ऐं जिन्ननि खां सवाइ ॿी 18,000 मखलूक उन्हनि जो आवाज़ ॿुधंदी आहे। उहे मलाइक रड़ करे दुआ घुरंदा आहिनि अल्लाहुम्मा अज्जिल लिमुनफिकिन खल्फा व अज्जिल लिमुमसिकिन तल्फा। हिकिड़ो मलाइक चवंदा मालिक जेके तुंहिंजे रस्ते में ख़ैरात था कनि उन्हनि खे जल्दी जल्दी वधाईनि, माला माल करीनि। ॿियो मलाइक चवंदा मौला
जेके बखीली था कन माल गड्डू कयूं वेठा तुझे नाले ते टको ही नथा कर चुकन मौला इन्हनि जे माल के बर्बाद कर देर न कजाए मौला इन्हनि जे माल के बर्बाद कर मालिक इन्हें जो माल बर्बाद कर जेकी बखीली करे रब जे रस्ते में खर्च ही खैरात नथा कर पुट समझो जेको खैर खैरात जो करे न मलाइक रब के अर्ज़ था कन मौला इनके जल्दी वधाईस हिकूण रब जे रस्ते में दींदो ॾहूण 100 गुना 200 गुना मौला अञा वधाईस 400 गुना ॾीस मौला अञा वधाईस 700 गुना ताईं रब वधाई बियो मलाइक चेदो मौला जेके बखीली था कन तुझे नाले ते खर्च ही नथा कन मुझा मौला इन्हनि जे माल के बर्बाद करीस या बाह में सड़ीस या पानी में बोड़ीस या पुलिस जे केस जे हवाले या वरी सूबेदार जे हवाले या वरी डॉक्टर जे हवाले हाँ यार हाँ बेशक हक्का हाँ केरी मल ज़ाल बीमार उन जी दवा करे तंगु कंदो तो वरी पुट बीमार वो अञा खट ता मस उथंदो तो वरी धीउ बीमार जेके पैसा रब जे रस्ते में खर्च न कइन वे डॉक्टर जे हवाले कयो हाँ मुझे सोने हबीब फरमायो तो जेकॾहिं तवा के अल्लाह अकुल दिनो आ समझ दिनी आ त सोचो ए पंजे रब जी बंदगी अल्लाह जे कुर्ब में वेझो अचो नेकी जे रस्ते ते साले अमलन वारी वाट ते हलो त तवा जे ला दुनिया बि भलाई आ ता जे ला आखिरत सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम बेह की रिवायत आंदी आ अजीब हदीस आ दिल खोलियो त मां अर्ज़ कया दिल हाज़िर कयो त मां हदीस सोने नबी जी पढ़ा सुभान अल्लाह हजरत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइन था हबीबन करीमन फरमायो मन क़ता इल्लाह अज़्ज़ व जल जेको दुनिया का कट जी पंजे रब दे मुतवज्जे सुभान अल्लाह हेडो कट्यो हेडे गंढियो हारी पियो रोंबो करे रोंबो समझो था ना सारिन जो रोंबो बाबा बुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह उतो अचे लंघिया ओ हारी जेको रोंबो पियो करे न साईं के ॾिसी ऐं पुछण लॻो वे बुलिया रब दा की पौणा हजरत शाह बुल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाया इधरू पुटना ते इधरू लोणा अल्लाह इधरू पटना इधरू लाणा ओ बुलिया अल्लाह कीअं मिलंदो अल्लाह जे मिलण जो को रस्तो त ॿुधाए बुला फरमाई हेडो पटियो हिते लगायो बिच हितो पटबो आ हुते लगाइबो आ त बूढ़ो थींदो अन्न थींदो सारियूं थींदियूं फसल थींदा खरार ट्राला अन्न जा भरे अचबा न हितो पटियो हेडे लगायो दुनिया का पटियो रब सां लगायो बस अल्लाह मिली सुभान अल्लाह सोना हज सुभान अल्लाह सुभान अल्लाह 30 साल मुजाहिदों के सुल्तानुल आरिफीन सैयदना बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह 30 साल मुजाहिदों के जिन अल्लाह ताला जो कुर्ब नसीब थियस अर्ज के मौला करीम 30 साल लोड़ियो था को सोलो रस्तो बुधाए को मुरीदन के दसिया हाने किथे है 15वीं सदी वाला में 30 साल लोड़ींदा जो अल्लाह जो कुर्ब मिले आहे कोटा में 30 साल
मुजाहिद और रियाजत करने वालों हजरत सुल्तानुल आरिफीन अर्ज़ के मौला वो 16 रस्तो बुधाए तमा पंजे मुरीदन नक्शबंदिन के वो रस्तो बुधाया जो रब जो कुर्ब जल्दी तकड़ो हासिल थे। सुभान अल्लाह। रब जे दरबार आवाज आयो या अबा यजीद ता नफ्स का वताल अबा यजीद नफ्स के छड़ मुरे हलियो नफ्स नफ्स का तोड़ रब से जुड़ी हुई सदका ने सोना सुभान अल्लाह मनिन कता इल्लल्लाह अज़्ज़ व जल्ल कफाहुल्लाह कुल्ल मऊना जेको दुनिया का टोड़े रब सा जोड़े उन्हें जी हर जरूरत जो पूरा हो अल्लाह पाण करे जाल खपे माल खपे बच्चा खपन पुत्र खपन रोजी खपे नेरन खपे मंझंद खपे रात खपे पानी खपे शरबत खपे छा खपे केड़ी शे जी जरूरत आ घर खपे अठो खपे लठो खपे चा शे घुर्जे सभनी जो पूरा हो अल्लाह पाण कंदो सुभान अल्लाह। रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब ऐं एड़ी जाए ता रोज़ी ॾींदो जिते उन जो वहम गुमान बि न सोना मुझा बचड़ा मुझा पुटड़ा मुरे ध्यानड़ो कयो एड़ी जाए ता रब रोज़ी ॾींदो जिते ताजो वहम गुमान बि न हूंदो सोच भी न हुंदी त को हितों के रोज़ी मिलंदी रब हितों ताके रोज़ी मिलंदी बस कम हिकड़ो करणो रुगे रब दे मुतवज्जो थियो रब जी बंदगी कयो मनिनकता इल्लल्लाह जेको अल्लाह दे दुनिया का कटजी रब दे थी वने दा नफ्स का वसाल सुभान अल्लाह पर बुझो साईं फरमाइंदा व मनिन कता इल दुनिया वक्कलहुल्लाह इलैहा जेको वरी रब का कटजी दुनिया सा जोड़ींदो दुनिया ने अल्लाह फरमाए तो त मां इने के दुनिया जे हवाले करे छडी अल्लाह पुटे जुमलो समझण जो इने के दुनिया जे हवाले करे छडी जेको मुंजो थींदो दुनिया उन्हें जे हवाले करे सुभान अल्लाह। मां समझा तो यो जुमलो अञा पले न पियो जेको अल्लाह सा जोड़ींदो दुनिया रब उन्हें जे हवाले कंदो जेको रब का टोड़ींदो उन्हें खे रब दुनिया जे हवाले कंदो जेको रब जे सा जोड़ींदो न दुनिया उन जे हवाले जादे विंदो दुनिया पुछा देश में हुंदो दुनिया पुछा परदेश में हुंदो दुनिया पुछा पंचन में परावन में दोस्तन में दुश्मनन में रब ने जूते संभाल दुनिया पुछा ये गंबट वारो साईं हो न सैयद सोनो अल्लाह संजो लख रहमतूं हुजन सैयद गुलाम मुर्तजा शाह साईं जन विया मक्के शरीफ में एकड़ो मानू आयो सही मुके 4000 जी जरूरत है मुझा पैसा घुमसी विया न 4000 साईं साहबजादे के घुरायो पुत्र असा वट खर्च पके जा पैसा घणा है जिसे 4000 है जवा इने के रे बेचारो जरूरतमंद आ हाने ज़ाहिर आ बुजुर्ग जे पुत्र के हुआ तवक्कल न हुई जेका साईं के पाण के हुई जी बाबा गंबट समझी दव जाने 4000 सा जे पंजे खर्च जा हिन के ॾींदा सा काडे वींदा से अल्लाह परदेसा बचड़ा गड्डा हिने 4000 खर्च जा हिन के ॾेई छॾियूं त पैसा काडे वींदा से साईं चुप थी विया साहबजादे के कुछ न फरमाए उन्हें मानू जे घुरो कई न उन्हें के वेयारियो बाबा वे पुट वे ते वे थोड़ी देर गुजरी को मानू आ सही जो टियो ॾियारो मा गोलिया पे मुर्शिद किते वा खैर ताए किसी मु पास पासी 4000 रुपया लंगर में नींदुस टियो नी आ एको पे सुभान अल्लाह हर मुल्क के मास्त के मुल्क खुदाए मास्त हर मुल्क मुझो
पंजो मुल्क छो तो मुझे रब जो मुल्क 1900 एकड़ जमीन 20-22 ट्रैक्टर थस पंजा तावीज तो घुरे बुजुर्ग का दुआ तो घुराए तो सही पूरी कोन थी पवे जिए रोडन तो दुनिया ने दुनिया अगते इनके हथ नहीं दी ये रुन्य थी है ना रुन्य परे का दिसबो पट बयाबान में तो ये पानी पे नजर इंदो छर पानी जी जिए भजंदो चंदो यो पानी जिए भजंदो तिए वा छर परते नजर इंदी वेठो भी जो रुन्य जे डिठी हुंदी काछे जी रुन्य उन्हें के खबर हुंदी पुत्र जे को अल्लाह के छड़े दुनिया जे पुछां रुकंदो न दुनिया ये रुन्य वांगुर नजर पईंदी ओ यो पानी रुन्य में मरे तो यो पानी जिए वेठो भी दोती रुन्य परते विंदी पई पानी हथ नहीं रुन्य में प्यास में तड़पंदो पियो ठो न थींदो उन्य प्यास न लग पुत्र जन पंजे रब जो दर छडियो जन पंजे मालिक जो दर छडियो वो ये गुजारिंदा जो दुनिया हथ नहीं दी न खुदा ही मिला न विसाले सनम न इधर के रहे न उधर के रहे न हेटे जा न हुली फकीरो दोस्तों भाईरो माता जो खैर खा है खुदा जाने माता जो सज्जन है मां जेका सलाह तो ॾियांव न दुनिया जो भी फायदो आखिरत जो भी फायदो था हेड़ी खैर खाई जी सलाह अब्बे भी न ॾिनी हूंदव अमड़ भी न ॾिनी हूंदव जड़ी आजिज़ तव्हां खे खैर खाई जी सलाह हां रब जो दर वठो मालिक जी बंदगी कयो जिंदगी जी खुशजिंदगी हासिल करण चाहो था तो पंहिंजे रब जे दर ते झुकी वञो अल्लाह जी इबादत बंदगी दिल में रब जो ज़िक्र उथो वेहो चओ अल्लाह याद अल्लाह अल्लाह प्यारो रखो इश्क रब सा हनुनिया जो नारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ मरण वेल मोगा है हथ तू हण दे कयल लो सारा तू जरूर खण दे दुखन सुरन में कंदे किया गुजारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ जो सो पीर मुझो मिलाए तो रब सा सुनो पीर मुझो सदाई सुन लुआ है कुर्बन करारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ कर याद अल्लाह अल्लाह प्यारो है कर याद अल्लाह चौला
तबरानी रिवायत आने जो हजरत अनस बिन मालिक जो मदीने वाले साईं फरमाता मन अस्बा हसीनन अल दुनिया अस्बा साखितन अला रब्बिही। पूरे मुरे ध्यान कयो साईं फरमाता जे मानू दुनिया जे खातिर गमगीन थी सुबह कयो सुबह जो थियो दुनिया जे गम में दुनिया जे फिक्र में सुबह जो थियो अस्बा साखितन अला रब्बिही यो मानू पंजे रब सा काबिल थी सुबह कंदो। जे मन में दुनिया जी मोहब्बत होंदी ना वो रब ते काबिल वेठो तो फलाने के एतरी दुनिया फलाने के एतरा पैसा फलाने की एतरी पन्नी फलाने की एतरी जमीन मुखे कुछ ना है मुखे कुछ न दिने अल्लाह ते काबिल वेठो। सुबह साण उठे न अल्लाह जो नालो न रसूल जो नालो न दुरूद न रब जो जिक्र सुबह सा दुनिया जी गणती दस ते यो रब ते काबिल जी उठंदो ए जेको रब ते काबिल जी उठंदो न जो केड़ो दीन रहंदो केड़ो ईमान रहंदो केड़ो इस्लाम केड़ो ईकान। मुखे एकड़े मानू मैसेज कया कि अल्लाह ने मेरे साथ अच्छाई नहीं की। अल्लाह ने मुझे पैदा करके परेशानियों में डाल दिया। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुझा दोस्तों जेको दुनिया जी मोहब्बत रखियो वेठो हुंदो न इन जो सुबह कुफ्र ते थी विंदो अल्लाह सा नाशुक्री ते थी विंदो इन जी जिंदगी बर्बाद थी विंदी जिंदगी जहर बनदी विंदी जेको दुनिया जी मोहब्बत दिल में रखे उठे। सुबह जो उठो न तो ताजे मन में बस हिकड़ी याद हुजे सुबह जो निंड मां उथंदा आहियूं न फजर जे लाइ ये उथी बस हिकिड़ा 2 मिंट हीअं वेही रहो झुकाए जे तव्हां जे क़ल्ब ते नक्शबंदियुनि जी आंगुर लॻल आहे मां यकीन सां थो चवां त तव्हांजी दिलि ॿोलींदी अल्लाह अल्लाह कमकार लाहे हाणे सुम्हो था न सभिनी कमनि खां फारग थी सुम्हो था सुम्हण खां अॻु में हिकिड़ा 2 मिंट हीअं वेही दिलि ॾे नज़र कयो दिलि छा थी सुतो त बि अल्लाह जे ज़िक्र सां वरी जेमहिल जागियो त बि अल्लाह जे ज़िक्र सां हिन जे राति जी शुरूआत बि ज़िक्र सां राति जो इख़्तिताम बि ज़िक्र से सुबुह जो ॾींहं जी शुरूआत बि ज़िक्र सां ॾींहं जो इख़्तिताम बि ज़िक्र से सॼे ॾींहं जा सॼे राति जा गुनाह रब बख़्शिश सुबह जो सवेल उथो त पहिरीं पंहिंजे दिलि ते बाबा साईं फरमाईंदा त औरत सुबुह साण घर खे बुहारींदी आहे दुकानदार थी दुकान बुहारींदो आहे मुल्ला थी मस्जिद बुहारींदो आहे मवाली थी मकान बुहारींदो आहे फ़क़ीर सुबुह साण थी पंहिंजे दिलि खे बुहारी ॾेई ख़ैर जी मोहबत कढी पंहिंजे रब जे ज़िक्र में सुम्हो त रब जे ज़िक्र से आख़िरी मशगूली तव्हांजी रब जो ज़िक्र उथो त पहिरीं मशगूली तव्हांजी पोइ ॾिसो ॾींहुं तव्हांजो केॾो सुठो थो गुज़रे राति तव्हांजी केॾी सुहिणी थी सुकून जी निंड मिलंदव ॾींहुं बि रोज़ी जी बरकतुनि सां कुशादगी सां बेफ़िक्र ॾींहुं बि गुज़रंदो बेफ़िक्र अल्लाह
दुनिया में फितना फसाद झेड़ा झगड़ा घना थी वञनि अहिड़े वक्त में अल्लाह जो ज़िक्र करे रब जी इबादत बंदगी करे तो वाह जो शान ॿुधायो इन जो शान छा आहे ॿुधंदव मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमाए इबादतुन फिल हर्ज का हिजरतिन इलैहि सही मुस्लिम जी हदीस फितने फसाद जे वक्त में जेको अल्लाह जी इबादत बंदगी रब जो जिक्र तो करे ना फितने फसाद नफ्सा नफ्सी जे दौर में जेको अल्लाह के याद तो करे रब जी बंदगी तो करे का हिजरतिन इलैहि यो जण मोहम्मद करीम दे हिजरत करे अचे वेठो मोरे में आजन मोहम्मद अमीर दे हिजरत कयो मदीने तो वजी वेठो दातू में आ वेठो खान सईदाबाद में आ वेठो गाजी अहमद में आ पर वेठो मेणो मदीना मुनव्वरा में आ साईं फरमाती जो मेणो मुडे हिजरत करे आयो मुचो पाले सिरिया मुझे कुर्ब शफकत जे कोड़े कोड़े मदीने वाले साईं जो कुर्ब खपेव केंगे खपे हलो मदीने मदीनो कगने जो ठारो आए उते रहमत उते बरकत उते दिल में जो करार आए मदीना में जो मदीनो मिठड़ो इहा जन्नत लखाई रब उत वदी फरहद न झेड़ो झगड़ो न हुल हंगामो उते रुगो बस करार आए हलो रहमत उते बरकत उते दिल में जो संकरार आए मदीने जो हयात आए हबीब मुझो आया रहा हयात आए हबीब मुझो सुने सुञाणे गुलाम पैजा सतबीर उते आशिकन के सुञाणे हयात हुजूर मुझो सुने सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साणी थिए दुनिया सां पिरत मां कई पुकार आए हलो मदीने मदीना अकड़न जो ठार मैं मुश्क अंबर न मुश्क अंबर नऊद दुर पिरिया पसीनो अन्या बिसुर न मुश्क अंबर नऊद दुर पिरिया पसीनो अन्या नजर मिलाई जई सा जानी नजर उनिया जो बेड़ो पार आए हलो
जितन कोरोना जा बहाना करे रास्ता बंद कया है पर आशिकन जा रूह सुबह शाम मदीने हाजिर हक्का हक सुना हक हिनन जहाज बंद कया नालायकन ना अहलन जहाज बंद कया पर इश्क वारंगे दिलुन दी परवाह सुबह शाम मदीने साईं फरमाइन था का हिजरत ने इलैया फितने फसाद के दौर में रब जी बंदगी करने वालो मोहम्मद ने हिजरत कयूं अचे तो पियो इन्हें जे दिल जो पखी उड़ाणो मदीने पहुंचे तो पियो हम जा पी रहा शुक्र हजारे करमला मिलो जहीं के प्रिया जो पारो अन्या पे अगे ते पुनल के पार अन्या पे अगे ते प्रिया के पार मिठल जे हथ में महार आए मदीने हलो मदीने मदीना के रे जोड़ा के पार के पारत मिठल जे हथ में हाय हाय का सुना हलो मदीने मदीना के जोड़ा उते बरकत उते दिल जो रखला पूछा था जो अल्लाह जी इबादत रब जी बंदगी रब जो जिक्र पंहिंजे मालिक ॾे कुतो बि पंहिंजे मालिक जे दर ते ठहंदो आहे न हा मालिक जो दर छॾींदो न आहे लठियूं लॻनि सिरोटा लॻनि भितर लॻनि ठिकर लॻनि पर मालिक जे दर हा हा कुते जेतिरी बि सुञाण कोन एतिरी बि सुञाण कोन पंहिंजे मालिक जी रब जो दर छॾियो अथई त कस पाण खे लाती अथई न दा तो मिठा मालिक जे दर ते मोटी पो नेक थी सालिह थी मालिक जी बंदगी कर सोणे नबी जे सुन्नत जी ताबेदारी तो हिते बि तुंहिंजे लाइ भलाई हिते बि तुंहिंजे लाइ रब करीम मुंहिंजो चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजे दर ते अलाह कंदो हड़ई मदीने हलंदासीं जॾहिं मदीने हलंदासीं पहुचंदासीं पोइ दिलि जो आवाज़ छा हूंदो दिलड़ी चवे थी शर मदीने मां दिलड़ी चवे थी हाय हाय दिलड़ी चवे थी शर मदीने मां मोटी मूर न वञा वञा गुज़री ॾींहं लिया कीअं जल्दी सिकन लाथ में अञा अञा दिलड़ी चवे थी दिलड़ी चवे थी दिलड़ी चवे थी मुल्क मदीने मां मोटी मूर न वञा वञा इनी हवाया की नला तमाना ओ गुज़री ॾींहं लिया कीअं जल्दी ओ वाह सखी तुझी वंड सखा तो खाली कंहिंखे कोन छॾियो झोल भरे तो जानब सब जा सवालियुनि खे सुल्तान कयो सुभान अल्लाह ते घुराई मदनी मिठड़ा दर ते घुराई मदनी मिठड़ा तुंहिंजा थोरा मञा मञा गुज़री ॾींहं विया कीअं जल्दी मालिक मूं ते मेरा करे मूं जल्द मदीने मोटाईंदे वापस वारे ॾे ॾेखारे अर्ज़ मुंहिंजो ई अघाईंदे जे
मन में आए मदनी मुझे मन में आए मदनी मुझे आई अन्या अन्या गुजरी दिया जल्दी सिकन लाथम दिलड़ी चवे थी शर्म दीने मां दिलड़ी चवे थी शर्म दीने मोटे मोर लवना गुजरी दिया वया के जल्दी सिकन लाथम अन्या अन्या وعلى آله وصحبه أجمعين آمين يا رحيم يا كريم يا رحيم يا الله نصاري جماعتنا सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं असांखे पंहिंजी बंदगी जे लाइ भारत आज़ाद करे पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ ॾे अल्लाह आमीन मौला ग़फ़लतुन सुस्तियुनि खां बचा उहे कम करा जनाब तूं राज़ी हबीब राज़ी रहे मालिक असांजा आसरा ख़ाली न मोटनि जेकी साइल आहिनि उन्हनि जा सूर पूरा जेके मुश्किल में मुश्किलात आसान बीमारी के शिफा नसीब बीमारी के शिफा फौत थियलन के जन्नतुल फिरदौस नसीब मुंहिंजा मौला जेकी मोरे में का फौतगियूं थियूं आहिनि मेमून बिरादरी जो मालिक उन्हनि जी मग़फ़िरत उन्हनि जे वारिसनि खे सब्र जी तौफ़ीक़ ये मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ मासियतुनि खां बचा बुरायुनि बेफ़रमानियुनि खां बचा पंहिंजे नबी जे दर जी ग़ुलामी नसीब पंहिंजी इबादत ऐं बंदगी जी तौफ़ीक़ ॾे पंहिंजे ज़िक्र ऐं फ़िक्र जी तौफ़ीक़ إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا